محمد وآله وصحبه أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يسألونك عن الشهر الحرام قتال فيه قل قتال فيه كبير وصد عن سبيل الله وكفر به والمسجد الحرام وإخراج أهله منه أكبر عند الله والفتنة أكبر من القتل ولا يزالون يقاتلونكم حتى يردوكم عن دينكم إن استطاعوا ومن يرتد منكم عن دينه فيمت وهو كافر وأولئك حبطت أعمالهم في الدنيا والآخرة وأولئك أصحاب النار هم فيها خالدون آمنت بالله صدق الله العظيم صدق अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन आयत मुबारक के अंदर मुतअद्दिद इरशादात आहिनि। उन पहिरियों इरशाद आहे यसअलूनक अन शहरिल हराम क़ितालिन फ़ीह। ये मुंहिंजा सुहिणा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां पुछनि था शहरुल हराम जे मुतलिक़ उन में जंग करणु। साल जे अंदरि 4 महीना आहिनि जेके हुरमत जा महीना सभु आहे। शहरुल हराम अरबी में रखी चइबो आहे, हुरमत वारा महीना साल में 4 आहिनि। हिकिड़ो ज़िलक़द, ॿियो ज़िलहज, टियों मुहर्रम, इहे 3 महीना गॾु आहिनि ऐं चोथों महीनो रजब शरीफ़ आहे। ऐं इन जो ज़माने क़दीम खां वठी करे अरबनि जे अंदरि इहो हुयो। अरबनि जे अंदरि इनजो एहतराम कंदा हुआ ऐं इन महीननि जे अंदरि जन जंग न कंदा। या शहरुल हराम जो चंड बि इहो हाणे जहिड़ो सदम जेकॾहिं कंहिंखे पंहिंजी पीउ जो कातिल मिली वञे, महीनो हुरमत वारो आहे त नज़र अंदाज़ कंदो, हुनखे कंदो छॾे ॾींदो ऐं हुन खां पनाह थियणो शहरुल हराम। हाणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सुवाल कयो त साईं तव्हांजो भला कहिड़ो अक़ीदो आहे शहरुल हराम जे अंदरि? असांजो त ज़माने क़दीम खां वठी करे असां अरब पाण में विढ़ियल आहियूं, उन जंगूं आहिनि असांजे विच में, उहो बि इन महीननि जो एहतराम कंदा। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में जॾहिं सुवालु कयो वियो त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इन आयत मुबारक नाज़िल फरमायो, सुहिणा हबीब तोखां सुवाल कनि था पिया शहरुल हराम जे मुतलिक़ छा उन में जंग करणु जाइज़ आहे या नाजाइज़ आहे? कुल क़ितालुन फ़ीह कबीर, बाबा तूं फरमा त इन में जंग करणु गुनाह वॾी ॻाल्हि। वसद्दुन अन सबीलिल्लाहि व कुफ़्रुन बिही वल मस्जिदिल हराम व इख़राजु अहलिही मिन्हु अकबर इंदल्लाह वल फितनतु अकबर मिनल क़त्ल। बाबा इहो तोखां पुछनि था, इहो सुवाल कनि था त शहरुल हराम जे अंदरि असां जंग कयूं या न कयूं, तव्हांजे इस्लाम जे अंदरि हुनजो छा हुकुम आहे, इहो पुछनि था। पर इहो मूं तोखां कोन था पुछा त जेको मस्जिद हराम जी ज़ियारत जे लाइ वञे थो उनखे बि रोकनि था ऐं अलाह जी वाट जे अंदरि जेको अमल करे थो उनखे बि रोकनि था ऐं ईमान आणण खां बि माण्हुनि खे रोकनि था ऐं उनजे अहल खे यानी मके वारनि खे लॻाए करे ऐं बेघर कनि था पिया। इहे सुवाल तोखां छो नथा कनि? जो हिकिड़ो पुछनि था त बाबा हीउ जेको कमु कंदा सो गुनाह, हीअ बि त पुछा कनि। हिकिड़े माण्हू खे लॻाए करे मके पाक मां कढनि था, छा इहो गुनाह न आहे? ईमान न आणणु इहो गुनाह न आहे? मस्जिद हरम जी ज़ियारत खां माण्हुनि खे रोकणु ऐं उनखे बंदि करणु इहो हराम न आहे? ऐं इन खां इहो त पुछा कनि। वल फितनतु अकबर मिनल क़त्ल, ऐं फितनो जेको आहे शिरक करणु, कुफ़ुर करणु, इहो क़त्ल खां वॾो गुनाह। तोखां इहो मसइलो पुछा था कंदासीं शहरुल हराम जो महीनो आहे, हाणे हिन महीने जे अंदरि जंग करणु न जाए, बाक़ी ॿिए जे मथां ज़ुल्म कयो, उनजे माल ते मिल्कियतुनि ते कब्ज़ा कयो। असांजे माशरे जे अंदरि ईअं बि आहे, हिकिड़ो मसइलो पुछा कंदा, बाक़ी जेको फ़र्ज़ी अमल हूंदो न उन खां माण्हू कन लाचार कंदो ऐं अलाह ताला उनजे अमलनि खे बयानु फ़रमाए थो पियो। साईं हीउ मसइलो कीअं आहे तव्हां वटि? हीउ त मसइलो असांखे ॿुधाए। नफ़ली मसइले जे अंदरि, मुस्तहब मसइले जे अंदरि असां पाण में वेही बहस कंदासीं, पर फ़र्ज़ जे लाइ न। फ़र्ज़ खे नज़रअंदाज़ कंदासीं, वाजिब खे नज़रअंदाज़ कंदासीं जेको इस्लाम जे अंदरि वाजिबु आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात
हिन आयत मुबारक जे अंदरि उनखे जवाबु अता फ़रमाए थो पियो त तव्हां शहरुल हराम जी हुरमत खे त तव्हां बरक़रार रखो था, तव्हां हुरमत जो महीनो आहे, हिन महीने में को गुनाह न करिणो आहे। पर केतिरनि खे तव्हां लॾाए कजो, केतिरनि जे माल ते कब्ज़ो कयो। जेको मस्जिद हराम जी ज़ियारत लाइ थो अचे त हुनखे ॿाहिरि बीहारे था छॾियो, हुनखे दाख़िल थियण नथा ॾियो। अलाह जे रस्ते जे अंदरि जेको नेकी जो कमु करे थो हुनजे लाइ बि रुकावट बणिजो था पिया। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत मुबारक में हुनखे जवाबु अता फ़रमायो ऐं आख़िरी लफ़्ज़ में फ़र्क़ु वल फितनत अकबर मिनल क़त्ल। अहिड़ा वॾा कबीरा गुनाह आहिनि जेके क़त्ल खां बि वॾा गुनाह, क़त्ल खां बि वॾा गुनाह, शिरक करणु, मुर्तद थियणु, ज़िना करणु, ज़िना क़त्ल खां वधीक गुनाह, ऐं इहे ॿिए जे नंग खे ॾिसणु। यानी असां बुराई जे लिहाज़ सां कॾहिं बि न पुॼंदासीं, नेकी जे लिहाज़ सां पुॼंदासीं, सो बि पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़, पंहिंजी ख़्वाहिश मुताबिक़। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फ़रमाए शिरक करणु जेको आहे इहो वॾो गुनाह आहे। उन गुनाह खां तव्हां कोन था बचो, वरी हुरमत था कयो, हुरमत जी ॻाल्हियूं कयो था त साईं हुरमत जा महीना साईं कहिड़ा आहिनि? फरमाए त वला यज़ालून युक़ातिलूनकुम। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इहे हमेशह तव्हां सां विढ़ंदा रहंदा, न विढ़ंदा हत्ता यरुद्दूकुम अन दीनकुम, तव्हांजो तव्हांखे तव्हांजे दीन खां मोटाइनि, ऐं इस्लाम खां मोटाए वरी कुफर ॾे आणनि। तव्हां खां सुलह तॾहिं कंदा जॾहिं तव्हां उन सां शिरक वारे अमल में उन्हनि सां गॾु थी पवंदव। इहे जहिड़ो इन करे कनि था। यहूदी नसारनि जी बि जंग असां सां इहा आहे न, इस्लाम खे कॾहिं यहूदी थियो, हो चंड इस्लाम खे कॾहिं ईसाई थियो, इहो जहिड़ो दुनिया में हिनखे शरीयत जे अंदरि मुर्तद थियो, जेको इस्लाम खां फिरी ॿिए दीन खे इस्तेमालु करे हिनखे शरीयत में सबबु मुर्तद ऐं मुर्तद ऐं काफ़िर जा कानून में वॾो फ़र्क़ु आहे। यादि रखो, मुर्तद ऐं काफ़िर ॿई बराबरि न आहे। जॾहिं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फ़रमाए हे निस्तताउ, जेतिरी ताक़त रखनि था ओतिरो ज़ोर लॻाईंदा तव्हांखे दीन खां पहिराए। वमन यर्तदिद मिनकुम अन दीनिही वमन यर्तदिद मिनकुम अन दीनिही फयमुत वहुव काफ़िरुन। फरमाए त जेको दीन खां फिरी वियो तव्हां मां न, उहो मरे त उहो काफ़िर। उलाइका हबितत आमालुहुम, ऐं उन्हनि जा अमल जेके सो किरी पिया फिद दुनिया वल आख़िरत, दुनिया में बि अमल बर्बाद, आख़िरत में बि अमल बर्बाद। उलाइका असहाबुन नार हुम फ़ीहा ख़ालिदून, ऐं उहे हमेशह बाहि वारा आहिनि, उहे उन में हमेशह रहंदा। इन मुस्लमान थी करे यहूदी थियनि, मुस्लमान थी करे ईसाई थियनि, मुस्लमान थी करे कादियानी थियनि, मुस्लमान थी करे काफ़िर थियनि, इनखे मुर्तद थियनि। मुर्तद जे लाइ काम इहो आहे त उनखे क़त्ल कयोसि या ज़िंदगी भर उनखे जेल में। हिन आयत मुबारक में फरमाए हबितत आमालुहुम फिद दुनिया वल आख़िरत, उनजा अमल बर्बाद थी विया। मुर्तद थियूं, जो निमाज़ूं हली वियूं, रोज़ा हलिया विया, हर इबादत कुफ़ुर जेको आहे सो हर अमल खे बेकार कयो। हिकिड़ो हाजी सभु आहे 7 हज कया, ज़िंदगी में हिकिड़ो हज करणु फ़र्ज़ु आहे। पर जे मुर्तद थी वियो, मुर्तद थियण खां पोइ वरी इस्लाम में दाख़िल थियो, हाणे हुनजे मथां हज वरी फ़र्ज़ु थियो। अॻियो हज किरी वियुसि। हीअ कादियानी असांजे मुल्क में जेके अथव न, इहे काफ़िर न आहिनि, इहे मुर्तद आहिनि, यानी मुस्लमाननि मां फिरी थिया आहिनि। जेको मुस्लमान मां मटिजी करे थिए उनखे शरीयत में मुर्तद चइबो आहे। ऐं मुर्तद थियण सां उनजी ज़ाल उनजे मथां हराम थी वेंदी। मुर्तद थियण सां उनजा अहकाम उहे ई जारी थींदा ऐं ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात उनजा अमल बर्बाद थी विया दुनिया ऐं आख़िरत में। उलाइका असहाबुन नार हुम फ़ीहा ख़ालिदून, ऐं इहे बाहि वारा अथव, इहे हमेशह हमेशह बाहि न रहंदा। यानी काफ़िर जे लाइ, मुशरिक जे लाइ जहिड़ो हुकुम आहे, मुर्तद जे लाइ बि साॻियो ई हुकुम आहे। आख़िरत में उहे हमेशह यानी जहन्नम में रहंदा। ऐं दुनिया जे अंदरि जेके अमल कयूं, निमाज़ूं पढ़ियूं, रोज़ा रखियूं, कलमा पढ़ियूं, ज़िक्र कयूं, इहे सभु उनजा बातिल थी विया। हाणे वरी जेकॾहिं मुस्लमान थिए त उनखे गुंजाइश मिले। हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह तआला फ़रमाए थो त 3 ॾिहाड़ा उनखे जेल में रखोसि, मुर्तद खे 3 ॾींहं जेल में रखोसि, मोहलत ॾियोसि। मुस्लमान थे, मोटी अचे, सची दिलि सां इस्लाम खे क़बूल करे त पोइ उनखे जाइ ॾियो, वरना ख़तरु करे। छो मुर्तद जेको आहे काफ़िर खां वधीक ख़तरनाक आहे न। जेको इस्लाम जे अंदरि रही वियो आहे त इहो इस्लाम सां जुठ कंदो न, इस्लाम जे मथां जे वॾी गिलाज़त चलाईंदो न दीन जे मथां। तंहिं करे इन शख़्स खे मोहलत ॾियणु पई। त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन पूरी आयत मुबारक जे अंदरि मुतअद्दिद अहकाम जारी फ़रमाया ऐं उन्हनि जे अमालनि खे बि अलाह ताला बयानु फ़रमायो जेके हिकिड़ी ख़सीस ॻाल्हि पुछनि, बाक़ी फ़र्ज़ी मसइले खां लाटा रखनि। ॿिए माण्हू खे चवंदे त साईं मां ख़ैरात कयां थो पियो, मूंखे ॿुधाए त घणियूं देगियूं लहरायां, वॾा यतीमनि जो माल खाए रखियो, वॾा वारसनि खे वरसे मां हिसो कोन ॾींदो, जेको ख़ुदा हुनजे मथां फ़र्ज़ु फ़रमाए।
यानी असां कीअं पहुची पियल आहियूं अहकाम जे अंदरि। तंहिं करे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे बेदारी थो अता फरमाए त हर अमल जे अंदरि तव्हां होशियारु हुजो, सुजाग हुजो, वाजिब खे वाजिब सम्झो, फ़र्ज़ खे फ़र्ज़ सम्झो, सुनत खे सुनत सम्झो, मुस्तहब खे मुस्तहब सम्झो। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात